आस्थाना में वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं अफ़गान सदर अशरफ गनी जी मुलाक़ात खां पोइ ॿिन्ही मुल्कनि में लाॻापा बहितर थियण जो इम्कानु आहे। अफ़गान सदर वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे इल्ज़ाम न हणण जी ख़ातिरी कराई आहे। वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं अफ़गान सदर अशरफ गनी जी मुलाक़ात जो पधरनामो जारी कयो वियो आहे। परॾेही आफ़ीस तर्जुमान पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ काबुल में ताज़ो थियल दहशतगर्दी जे वाक़िअनि जी मज़म्मत कई आहे। मुलाक़ात में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाइनि लाइ ॿ तरफ़नि चैनल्स खे इस्तेमालु करण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो त पाकिस्तान अफ़गानिस्तान में इस्तेहकाम जो अज़म कयो आहे। हुन चयो त दहशतगर्दी पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान ॿिन्ही लाइ गॾियल ख़तरो आहे, जंहिं ख़िलाफ़ मुतहिद थियणो पवंदो। संदसि चवणो हो त खिते मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ कोशिशूं जारी रखियूं वेंदियूं। वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो त मुफ़ाहिमत ऐं सियासी ॻाल्हियूं ई अफ़गान जंग जो मसइलो हल आहिनि। हुन चयो त पाकिस्तान 37 सालनि खां अफ़गान मुहाजिरनि जी मेज़बानी करे रहियो आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में इंसानी ऐं मुआशी क़ुर्बानियूं ॾिनियूं वयूं आहिनि। संदसि चवणु हो त पाकिस्तान फ़ौज दहशतगर्दी जे ख़तरे ख़िलाफ़ बहादुरी सां वेड़ करे रही आहे। वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो त इल्ज़ाम हणण सां खिते में सूरतहाल वधीक ख़राब थी वेंदी।